प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां अॼु मौजूदु आहियूं सिजावल ज़िले में दरियाए संधू वेझो मुनार की बंद ते। हिन बंद जो मरमती कमु बंदि थियण जे करे सिजावल जे शहरनि पर मुसलसल एहतिजाज कयो पियो वञे। न फ़क़ति इहो पर सिजावल शहर में शटर हड़ताल पुर कई वई आहे। कहिड़ा सबब आहिनि जो शहरनि पर एहतिजाज कयो पियो, ॻाल्हि ॿोल कयूं था असांजे मक़ामी सहाफ़ी हिदायतुल्ला खट्टी सां। से तव्हां ॿुधायो त मुनार की बंद ते जो मरमती कमु बंदि थियो आहे, कहिड़ा सबब आहिनि जो शहर जे माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जा ख़दशात आहिनि जो मुसलसल एहतिजाज जारी आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां ॾिठो त 2010 जी ॿोॾि में जेकी तबाहियूं आहियूं ऐं ख़ासि करे उन इलाइक़े सां गॾु सुजावल जे माण्हुनि वॾो सफ़र काटियो। अलाह ताला उन जा तबाह थी विया ऐं माण्हू महीननि जा महीना जेके से दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारींदे रहिया ऐं अॼु ॾींहं ताईं उहे माण्हू जेके उन ॿोॾी जा जेके सताइल से अॼु ॾींहं ताईं अञा पेरनि ते खड़ा कोन थिया आहिनि। उन खां पोइ जेको 2015 जे अंदरि पाणी आयो, उन पाणी जो इहो त ख़ुशकिस्मती आहे। लहण खां पोइ इहो तव्हां ॾिसो पिया जेको मुनार की बंदि तक़रीबन 400 फुटनि जे आहे, जेको पाण मुरादो डही जेको आहे सो पट पियो आहे। ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जी आहे त अबगलानी जी मौसम शुरू थियण वारी आहे, तंहिंमें वक़्तु थोरो आहे ऐं हिननि जेको आहे सा स्पिर 5 स्पिरनि जा इहे मोह खोले छॾिया आहिनि। हाणे हीअ जे 5 स्पिर जे दरिया जा मोह खोले छॾिया आहिनि त इहे स्पिर केतिरे वक़्त में ठहंदा ऐं हिन जेका पिचिंग रही पई आहे सा कीअं थींदी। ऐं पथर वारो कमु जेको आहे सो बंदि आहे, जेको मसवत वॾे माण्हुनि जी हाई घोड़ा खां पोइ शुरू थियो हो, उहो जेको आहे सो हफ़्तो खनि बि उहो कमु कोन हलियो। वरी 15 ॾींहं खां 14-15 ॾींहं थिया आहिनि उहो कमु बंदि आहे। हाणे इन सूरत हाल जे अंदरि न सिर्फ़ु सुजावल पर बठोरो, चूहड़, जाती ऐं भरपासे जा जेके बि इलाइक़े जा माण्हू आहिनि से इंतिहाई हिकिड़े ख़ौफ़नाक जेको आहे तव्हां सम्झो ख़ौफ़ज़दा सूरत हाल जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ज़हनी तरीक़े सां उन क़िस्म जो हिकिड़ो अज़ाब भोॻे रहिया आहिनि। अफ़सोस जो मक़ाम त कम अज़ कम इहो आहे त हेतिरे वक़्त खां हीउ जेको आहे जॾहिं आबगलानी इहो गुज़िरियल मौसम ख़तमु थी आहे ऐं मुनार की बंदी जो इहो हिसो डहियो आहे ऐं 7-8 महीना जेको आहे इन जे तरफ़ का ध्यानु न ॾिनो आहे। हेॾो जेको आहे सो माण्हुनि सां वहिल ऐं हेॾो माण्हू एहतिजाज कनि पिया, रोडनि ते अचनि पिया। अॼु सुजाल जो शहर बंदि आहे, उन खां पोइ न को चूंडियल नुमाइंदे कंहिंजे कन ते जूअं थी चूरे, न के इंतिज़ामी अमलदार जेका इन तरफ़ ध्यानु थो वञे, न का हुकूमत सिंध इन तरफ़ को ध्यानु ॾिए थी। आख़िर मूंखे सर इहो सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे, हिते जो मिनिस्टर जेको आहे सूबाई मिनिस्टर तव्हां ॾिसो त उहो बि इन इलाइक़े जो आहे। उनखे छा बंदर बि इहो जेकॾहिं मुंहिंजे बोर्ड जे वक़्त में आयो त छा बंदर बि अची कोन सघंदो। पर हे आइन किथे, हे त असांखे ॻोल्हे बि नथा पवनि। हाणे सरो असांखे इहो ॿुधायो त इन सूरत हाल जे अंदरि तव्हां ॾिसो वेठा, पाण पंहिंजे मुशाहिदो करियो वेठा त हे जेके 5 स्पिर जा मोह खुलिया पिया आहिनि, जेकॾहिं इहे 1.5-2 महीननि जे अंदरि बंदि नथा थियनि, पथर जी पिचिंग फौरी तौर ते नथी थिए त केतिरी तबाही ईंदी। न त ख़ाली सुजावल तबाह त कोन थींदो, पर इहो वञी ज़िले बदीन खे लॻंदो। तंहिं करे ख़ुदा रा तव्हां पंहिंजी कमूशन ऑफिसर तबिको सियासी माण्हू से पंहिंजे इन ॾूंढा पट खे छॾीनि, अव्हां जा मसइला अवी पाण वञी पाण में हल कयो, खाई इहो हुई सभु टपड़ वञूं। ऐं तंहिं करे महिरबानी करे इहो जेको कमु आहे बंदि जो, उन में का रुकावट न हुजो। फौरी तौर ते बंदि जो कमु जेको आहे उहो चालू कराए माण्हुनि में कमु हिकिड़ो गैर यकीनी सूरत हाल आहे उनखे ख़तमु कयो वञे। मुनार की बंद ते कमु बंदि हुजण जे ख़िलाफ़ु सिजावल जे शहरनि पर एहतिजाज जारी आहे। सिजावल में अॼु शटर हड़ताल पुर कई आहे। ॻाल्हि ॿोल कयूं था त मक़ामी आबादगार सां। से तव्हां ॿुधायो त मुनार की जो कमु बंदि करायो वियो आहे उन ते कहिड़े क़िस्म जो नुक़सान पिया था आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जो नुक़सान जा अंदेशा आहिनि तव्हांखे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन खां अॻु में जेको तव्हांखे ख़बर आहे त ही 2010 खां जेको सो असां इहो ॿोॾनि जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं इंतिज़ामिया जेका असां पंहिंजे हिसाब सां कोशिशि बि करे थी, पर मुकमल तरह जेको कमु जीअं थियणु खपंदो आहे तीअं नथो थिए। हर वारे ते नाक़स मटीरियल इस्तेमालु थिए थो, कमु करण जे जॻह ते जेको सो कुझु कमु थिए थो त कुझु खुर्द बुर्द बि थी वञे थी। नतीजो इहो थो निकिरे जीअं अॻु ई 2015 वारी ॿोॾि तव्हांजे साम्हूं आहे, हुन में स्टील जूं प्लेटूं लॻाइणियूं हुयूं पर उहे न लॻियूं हुन जी जॻह ते, ॿियूं कुड़ियूं सादियूं प्लेटूं लॻियूं जिन को बि कमु कोन कयो। नतीजो निकितो जो इहो शुकुरु थियो जो पाणी लहण खां पोइ बंदि करियो, जेकॾहिं पाणी जे हूंदे इहो बंदि करे हा त हीउ पूरो ज़िलो लपेट में अची वञे। ऐं हाणे बि जेको सो ठीको त वॾो थियो आहे, ॻाल्हियूं त पैसा त वॾा पिया ॿुधाइनि, पर कमु जेको आहे सो अण बराबरी जे हिसाब सां थिए पियो। केॾीमहिल कहिड़ो जवाज़ पेश कनि था, केॾीमहिल कहिड़ो जवाज़ पेश थिए थो त अॼु हीउ पुल ख़राबु थी विया, पुल टुटी वेंदी, पथर कोन अची सघंदो, मटीरियल कोन ईंदो, हीउ कोन हूंदो, हू कोन ईंदो।
इहो उन्हनि जो पंहिंजो हिसाबु किताबु आहे, उहो ख़ुदा ॼाणे छा आहे, उहो उन्हनि खे पाण में निबेरणु खपे। असांजो इहो इल्तिजा आहे त भई ख़ुदारा असां ग़रीबनि खे अॻे ॿिनि ॿुॾनि जो मोह असां ॾिठो आहे, ॾाढियूं तकलीफ़ूं थियूं आहिनि, दर बदर थिया आहियूं, बचा रुलिया आहिनि, माण्हू मिसकिन बेरोज़गार थिया आहिनि, तबाही आई आहे। ऐं हींअर बि तव्हां ॾिसंदा त अञा ताईं उहो जेको गारो पियल आहे उहो बंदि कोन्ह थियो आहे, पाणी इहे अचण में सिर्फ़ु 2 महीना बाक़ी रहिया आहिनि। हाणे 2 महीननि अंदरि हिननि खे इहो सॼो सारो कमु करिणो आहे, ऐं कम जी जेका रफ़्तार आहे उहा जेकॾहिं ॾिसिजे थी त इहो 12 महीना जेकॾहिं हिननि इहो कमु हलायो त बि इहो कमु हिननि खां कोन्ह थी सघंदो। इन लाइ असीं सिर्फ़ु एतिरो चऊं था त भई तव्हांजा मसइला तव्हां पाण में निबेरियो। ख़ुदारा असांजो इहो कमु आहे त असांखे बंदि जो कमु जेको आहे सो मुकमल करे, जेको तव्हांजी एस्टीमेट में आहे, धिका आहिनि, स्पर्म आहे, हिननि जा जेके पेचिंग वग़ैरह आहिनि, इहे ठाहे ॾींदा। बसि असांजो इहो ई मुतालबो आहे कुझु। दरअसल जो मुनारकी बंद ते कमु बंदि थियण जे ख़िलाफ़ ॻोठाइण पर एहतियात जारी आहे। ॻाल्हि ॿोल कयूं था त मक़ामी ॻोठाइण सां से तव्हां ॿुधायो त कहिड़ा सबबनि जो कमु बंदि कयो वियो आहे, सजाल में छो एहतियात कयो पियो वञे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि इहा आहे त असांखे सिजावल ज़िले जी आवाम सां मुसलसल सिजावल ज़िले जी आवाम सां नाइंसाफ़ी थी रही आहे। ऐं जॾहिं 1988 में घारो पियो तॾहिं बि तबाही बर्बादी सिजावल ज़िले जी आवाम जी थी, ऐं 2010 में कोटालम खां घारो पियो, उन में बि बर्बादी तबाही सिजावल ज़िले जी आवाम जी थी। ऐं 2015 में शाबंदर खां घारो पियो तॾहिं बि सिजावल ज़िले जी आवाम जी बर्बादी तबाही थी। ऐं उन खां पोइ वेंदे वेंदे आख़िर में मुनारकी बंद ते जेको दरिया बंदि गिड़काए वियो, इतफ़ाक़न पाणी घटि हुयो, जंहिंमें असां जेको सो ॿोॾि जी लिपेट खां बची वियासीं। सजाल वेझो दरिया सिंध में मुनारकी बंद जो कमु बंदि थियण जे करे मक़ामी ॻोठाणनि पारां मुसलसल एहतिजाज कयो पियो वञे। ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी आबाद करण सां त उन कहिड़े क़िस्म जा ख़दशात आहिनि, से तव्हां ॿुधायो त कम जो जेको बंदि थियो आहे उनजे करे कहिड़े क़िस्म जा अंदेशा तव्हांखे साम्हूं आहिनि? जेकॾहिं कमु बंदि थी हलियो आहे, 2010 में बि साॻी ॿोॾ आई, ये सॼो मुल्क तबाह कयो। हाणे जेकॾहिं थी अचे त हीउ सॼो मुल्क तबाह थी वेंदो हलियो। ऑफिसल सही माना में उन में कोन कमु कनि था, उन्हनि खे हिमत करे कमु करणु खपे। कहिड़ा सबब आहिनि जो कमु बंदि करायो आहे? पुल खे पथल था छॾनि, पुल तां पथल गुज़रणु कोन था ॾियनि, पुल बि तयारु आहे। ऐं ख़ुदा ॼाणे छा आहे, कमीशन जो मसइलो आहे, छाजो आहे छाजो न आहे। तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं का तेज़ बारिशूं पयूं त कहिड़े क़िस्म जो नुक़सानु पवंदो? बारिश पई त सिधो सो नुक़सानु आहे। ऐं हर जॻह तां पाणी टुटी वेंदो हलियो, छो जो पाणी गालो ॿधो ई कोन्हे, जहिड़ो ई आहे ओड़ो बीठो आहे। मुनारकी ते कमु बंदि हुजण जे हवाले खां ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी एयर जो इरीगेशन सां, से तव्हां ॿुधायो कहिड़ा सबब आहिनि जो तव्हांजो कमु बंदि थी वियो आहे? न सबबु असल में इहो तव्हांखे ख़बर हूंदी ब्रिज वारो मसइलो आहे त कोल अथॉरिटी जेके आहे उनजो चवणु आहे त ब्रिज जी लोडिंग कैपेसिटी उहा कोन्हे जो ई पथर या डंपर उतां गुज़रंदा त उनखे बर्दाश्त करे सघनि। त इन सिलसिले में जेको आहे टीमूं आयूं हुयूं, इरीगेशन जी टीम हुई, हाईवे वारनि जी, कोल अथॉरिटी वारनि जी, ऐं कंसल्टेंट्स बि आया। त उहो कंसल्टेंट्स अञा असांखे रिपोर्ट कोन ॾिनी आहे त ब्रिज आया केतिरी कैपेसिटी आहे हुनजी लोड करण जी। उहा जेका रिपोर्ट ईंदी उन मुताबिक़ पोइ वरी उनखे ॾिठो वेंदो। जेका मोबिलाइज़ेशन जी जेका कास्ट मिली आहे कॉन्ट्रेक्टर खे, त केतिरा रिसोर्स मोबिलाइज़ थियनि था हिते? मोबिलाइज़ेशन चिलिया खां आहे असांजे, छो जो इरीगेशन डिपार्टमेंट जेका कास्ट रिलीज़ कई आहे 32 करोड़ रुपया समथिंग, त केतिरा रिसोर्स तव्हां हिते मोबिलाइज़ कया आहिनि, केतिरो पीरियड थियो हुनखे? इनखे तक़रीबन असांजे कमु शुरू थिए महीनो थियो आहे, ऐं असांजो जेको अक्सर मक़सदु आहे हीउ जेको ब्रिज तव्हां ॾिसो था इनखे भरणु आहे। इहो भरिजी वेंदो असांजे महीने में इनशाअल्लाह असां ब्रिज भरे वेंदासीं। पोइ जेको पाणी अचण जेको आहे उन में आहिनि 2-3 महीना पाणी अचण में, त इनशाअल्लाह एतिरो कमु असां करे वेंदासीं जो पाणी अगरि अची थो वञे त असां सेफ पॉइंट ते अची वेंदासीं। PC1 में जेको बिल ऑफ क्वांटिटीज़ आहे उन में जेको पथर मेंशन थियल आहे, जेका साइज़ आहे, जेका स्पेसिफिकेशन आहे, उहा सप्लाई थिए पई या तव्हांजे ख़्याल में त उन क़िस्म जो पथर सप्लाई कोन थियो आहे? बिल्कुलु असांजो लेबॉरेटरी टेस्ट थियल आहे मेहरान यूनिवर्सिटी जो, ऐं असांजो स्पेसिफाइड पथर आहे। कहिड़ी साइज़ आहे? छा मेहरान यूनिवर्सिटी छा चयो? साइज़ हुनजो स्ट्रेंथ जो थींदो आहे। असां जेको पथर यूज़ कयूं पिया त 3 खां 4 फुट जो पथर यूज़ कयूं पिया, जेको पाणी जे अंदरि असांखे यूज़ करिणो आहे। ऐं जेका स्ट्रेंथ आहे इन जी या जेका टेस्टिंग थिए थी उहा रिपोर्ट असां वटि आहे मेहरान यूनिवर्सिटी जी, उनखे स्पेसिफाइड चयो आहे।
जेका साल खनि पहिरीं जो स्टील जी जेका प्लेटिंग हिते कई हुई उन में साॻियो कॉन्ट्रेक्टर हो नेब जी इंक्वायरी थी वरी ॿियो कॉन्ट्रेक्ट एवार्ड कयो वियो कहिड़ा सबब आहिनि इरिगेशन डिपार्टमेंट जो कहिड़ो इंट्रस्ट आहे इन जे बारे में त मूंखे इहा ख़बर कोन्हे का त प्लेट जे बारे में छा मसइला आहिनि। पहिरियों जेका प्लेट हुई उहा इन करे यूज़ कई वई त जेको सीपेज असांजो ॿाहिरां दड़ो ब्रांच आहे असांजी ॿियो ज़मीनूं आहिनि इन जो सीपेज जेको अचे थो पियो दरिया जी तरफ़ त उन जे करे बंदि खे नुक़सानु पियो थियो। त तव्हां ॾिठो हूंदो जेको प्लेटूं जिते लॻियल आहिनि उते बंदि खे नुक़सानु कोन्ह थियो आहे बंदि जेको डैमेज थियो आहे उतां जी त प्लेट ख़तमु थी वई आहे। केतिरा स्पर्स तव्हां हणंदा ऐं उनजो कहिड़ो इम्पैक्ट पवंदो? असांजा 5 स्पर्स आहिनि असांजा 4 टी स्पर आहिनि हिकिड़ो जे स्पर आहे। इन जो इम्पैक्ट इहो थींदो जेको पाणी अचे थो पियो जेको डायरेक्ट हिट थो करे बंदि खे उहो डाइवर्ट कंदा उनखे पाणी खे उन फ्लो खे डाइवर्ट कंदा जेके साम्हूं ई भिटूं आहिनि पाणी इन्हनि खे कटींदो ऐं बंदि खे छॾे वेंदो। तक़रीबन 32 करोड़ मैट्रिक टन रिक्वायरमेंट आहे तव्हांजे हिन कम जी पथर जी त ठटे ज़िले में अवेलेबल आहे कहिड़ी क्वारी मां तव्हां खणंदा? असांजी क्वारी जेकी अचली आहे ऐं पथर ते इलाही अवेलेबल आहे पथर इलाही अवेलेबल आहे बिल्कुलु। मुनारकी ते तक़रीबन 15 ॾींहं बग़ैर कंहिं रुकावट जे कमु हलियो ऐं असां तक़रीबन 6-8% असांजी प्रोग्रेस अचीव थी। तंहिंमें ॾींहुं राति डंपर हलिया ऐं जेको सो पथर उते विधो वियो ऐं हाणे इहो मसइलो जेको 12 तारीख़ खां जेको कमु बंदि थियो आहे सो अञा ताईं बंदि पियो आहे। उते असांजा 4 टी स्पर आहिनि हिकिड़ो जे स्पर आहे बंदि जेको एग्ज़िस्टिंग आहे उनखे हिकिड़ो ॿियो ट्रेंच बंदि उन सां गॾोगॾु 1 मेल जो प्रोवाइड करियूं पिया। सीपेज लाइन खे ख़तमु करण लाइ असां उन HS एंड ड्रेन ॾियूं पिया त जीअं भरिसां जेको सीपेज जो पाणी जेको बंदि खे ख़राबु थो करे उहो ड्रेन आउट करे पंप करे असां वरी वापसि दरिया में विझूं। 4 टी स्पर ऐं जे स्पर ॾियण जो मक़सदु इहो त जेका असांजी जेके दरिया सिंध में जेको आहे सो हेठि खाई या ऊनाई हिकिड़ी क्रिएट थिए ट्रेंच हिकिड़ी डेवलप थी आहे उहा डिप्रेशन जेका असां ख़तमु करण लाइ असां पथर उते डंप करायूं ऐं उनखे रेस करे मथे बंदि ई लेवल ताईं खणी अचूं ऐं जीअं फ्यूचर में जेको मथां फ्लड अचे त उनजो जेको पाणी असां डाइवर्ट उनजो फ्लो ॿिए पासे कराए सघूं ऐं उहो रिस्क वारी पोजीशन में जेको थ्रेट वारी पोजीशन बंदि आहे उहा सेफ थिए असां लाइ। पथर असांखे एक्चुअली चीलिया जेका अप्रूव्ड आहे असांजी जेका क्वेरी आहे उतां खां आंदो वियो आहे ऐं उहो जेको आहे सो हितां खां 45-47 मेल परे आहे क्वारी उतां खां पथर आयो जेको हाणे वरी ब्रिज जे करे रुकावट बणियल उतां त माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे जो हुते जेको पथर जो कचो पथर इस्तेमालु थिए पियो जेको मतिलबु हली न सघंदो। साईं कचो पथर इहो कोन्हे इहो बाक़ाइदा पथर टेस्ट थियल आहे लेबॉरेटरी मां मेहरान यूनिवर्सिटी में उन में सॼी एब्जॉर्प्शन टेस्ट या ॿियूं जेके आहिनि उनमें टेस्टूं आहिनि उहे मिनिमम जेका रिक्वायरमेंट आहे उनखां मथे असां रिज़ल्ट्स आयूं आहिनि ऐं उहो ई अप्रूव्ड आहे क्वारी। अप्रूव्ड क्वारी मां मक़सदु इहो त उहो पको पथर जेको पिचिंग लाइ या एप्रॉन लाइ या किथे बि पथर विछलाए वञे त उहो असांखे उहो रिज़ल्ट ॾिए ऐं पथर जी साइज़ बि असां वॾी रखी आहे जेका 2 खां 4 फुट आहे 2 खां 4 फुटनि ताईं थुल्हो पथर आहे जेको उते बीहे पंहिंजी जॻह ठाहे हिले न जेको पाणी जे प्रेशर में डिस्टर्ब न थिए उहो असां रिकमेंड कयो ऐं पथर बाक़ाइदा उन जी टेस्ट थियल आहिनि ऐं उन मुताबिक़ इस्तेमालु कयो वियो आहे। इहो कमु असां साल ताईं जेको आहे सो एक्सपेक्ट करियूं था त हीउ पूरो थींदो ऐं बाक़ी हूअं गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे सो 2 सालनि जी जेका रखी आहे फाइनेंसिंग तंहिंमां तक़रीबन 65% बजट रिलीज़ कई आहे जेका हींअर असांखे यूटिलाइज़ करणी आहे जून ताईं त जीअं असांजो कमु उन लेवल ताईं अचे। असांजो कमु हिननि ॾींहंनि में थिया त काफ़ी अॻियां एडवांस स्टेज में हली अचे आहे पर हाणे इन रुकावट जे करे असां वरी गवर्नमेंट खे प्रपोज़ल्स ठाहे ॾिना आहिनि त जे करे असां जेको आहे सो हितां वाया टंडो मौत खान जामशोर वारी क्वारी खां करियूं त उहो 107 माइल थो थिए 47 माइल जी जॻह जेका डबल थी वञे कैरेज गॾोगॾु कंसल्टेंट जी बि टीम 2 आहिनि जेके पंहिंजूं सजेशन्स ॾींदियूं ऐं लोड एक्सेल लोड जेको आहे सो हिन में परमिट कंदियूं जे ब्रिज इस्तेमालु करणी आहे त उहो असांखे रिपोर्ट अॼु या सुभाणे मिली वेंदी। जीअं त ठठे में जेके दरिया जा जेके बंद आहिनि उन्हनि में काफ़ी बंद जेके आहिनि उहे रिस्की बंद आहिनि जंहिंमें सुरजाणी बंद आहे ऐं उन खां अलावा मुनारकी बंद जेको आहे ऐं उहो जेको आहे ऐं तक़रीबन पाणी जो जेको दबाव आहे उहो मुनारकी बंद ते ज़्यादा रहंदो आहे। जॾहिं बि जेको दरिया में पाणी ईंदो आहे दरिया में चाढ़ थींदो आहे दरिया में ॿोॾि जो ख़तरो थींदो आहे त मुनारकी बंद जेको सिजावल जी साइड ते आहे उन ते तमामु वॾो दबाव थींदो आहे ऐं उन खां अॻु में बि मुनारकी बंद ते जेको आहे करोड़नि जो कमु कयो वियो आहे। उन में स्टील जूं प्लेटूं जेके आहिनि उहे स्टील जूं प्लेटूं ॼाणाए उहे लॻायूं वियूं
जेके स्टील जूं प्लेटूं कोन हुयूं उहे मीडिया ते ख़बरूं अचण खां पोयां उन्हनि जो राज़ फाश थियो त उहे स्टील जूं प्लेटूं कोन हुयूं, के लोह जूं प्लेटूं लॻाई हुयूं, त उहो कमु बि जेको सो नाक़स कयो वियो। हिन वक़्तु जेको आहे उहो कुझु ॾींहं कमु जेको आहे उहो स्टार्ट कयो वियो मुनारकी बंद ते, ऐं मुनारकी बंद ते कमु हलायो वियो, पर हिन वक़्तु वरी मुनारकी बंद ते उहो कमु बंदि कयो वियो आहे, छो त आबकलाणी जूं मौसम जेका आहे उहा अचे पई ऐं पुठियां जेको सो बरसाति जा सिलसिला जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता हलंदड़ आहिनि, ऐं मुनारकी बंद जो अगरि कमु फिलफोर न करायो वियो त ज़ाहिर आहे हिन वक़्तु मुनारकी बंद जेका आहे उहा तमामु हिकिड़ी रिस्की बंदि सॾी पई वञे ठठे ऐं सिजावल जे हवाले सां। त कंहिं बि वक़्त ते अगरि पाणी जो दॿाउ रहियो त जेको जेका सूरत हाल नज़र पई अचे उन में इहो महसूसु थी रहियो आहे त पाणी अगरि ज़्यादा अची वियो त मुनारकी बंद खे जेको आहे उहो ख़तरो लाइक़ु थी सघे थो। उन सां गॾोगॾु जेको सिजावल डिस्ट्रिक्ट आहे उनखे ख़तरो जेको सो भुॻिणो पइजी सघे थो, ख़तरे खे मोह ॾियणो पइजी सघे थो। इन करे हुकूमत खे खपे त मुनारकी बंद जो कमु जेको आहे उहो संजीदगीअ सां कराए। उन खां अलावा जेको आहे दरिया वारी जेका पुल आहे उनखे बि ब्लॉक कयो वियो आहे, छो त कुझु ॾींहं अॻु में जेको सो आहे हैवी ट्रैफ़िक उन जे मथां हलाई वई पई। लोकल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ट्रकूं जेके आहिनि उहे 15 खां 20 टन खणी वञनि थियूं, उन्हनि जे लाइ उहे गाॾियूं बंदि कयूं हुयूं, पर जेके 100 टन जेके आहिनि जेके डंपर हुआ 10 व्हीलर हुआ उहे खणी जेके मुनारकी बंद ते उन्हनि खे लाथो पियो वियो, उन्हनि खे जेको सो उन्हनि अलो कयो ऐं उन खां पोयां वरी जेको सो इहो ॼाणायो वियो त जेको दरिया वारी पुल आहे उनखे क्रैक्स पइजी विया आहिनि, उनजे करे उन्हनि खे उहो दरिया जी पुल खे बंदि कयो वियो, जंहिंजे करे मुनारकी जो कमु जेको आहे उहो हींअर ॿीहर बंदि कयो वियो आहे। ऐं असां जेको सो हुकूमत खां इल्तिजा था करियूं त जेको मुनारकी जो बंदि आहे उन जो कमु जल्द अज़ जल्द करायो वञे त जेके ईंदड़ बरसाति जूं मौसम आहिनि या जे वरी बि अगरि ॿोॾि जी का सूरत हाल पैदा थिए थी त घटि में घटि सिजावल डिस्ट्रिक्ट जेको आहे ऐं उहो महफ़ूज़ रही सघे। मुनारकी बंद जो कमु तक़रीबन गुज़िरियल साल खां शुरू कयो वियो हो ऐं छाजे करे त गुज़िरियल माह बोर्ड में जेका पाणी आयो आहे उन पाणीअ सबबु मुनारकी बंद खे तमामु घणो नुक़सानु पए थो ऐं उन खां पोइ गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो त भई असां मुनारकी बंद खे मज़बूत करण लाइ कमु उन्हनि शुरू कयो। छा जो सिजावल वारी साइड ते तक MS बंद हुजे, मुनारकी बंद हुजे, सुरजाणी बंद हुजे, उन ते पाणी जो दबाव तमामु घणो रहे थो। अबकलाणी मुंद में जेके सावणी मुंद ईंदी आहे उन में पाणी जो दबाव तमामु घणो रहे थो, इन करे उन ते कमु कयो पियो वियो। पर गुज़िरियल 2 महीननि खां वठी ठेकेदारनि, सिंध कोल अथॉरिटी ऐं आपाशी डिपार्टमेंट वारनि ऐं कुझु ठठे या सिविल सोसाइटी ठठे या चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि हिननि जी मिली भगत करे हिननि जे कमीशन जी आड़ में मुनारकी बंद जो हलंदड़ कमु उन्हनि बंदि करायो आहे, छाकाणि त जेको दुले दरिया खान पुल आहे उन पुल खे क्रीक्स ॼाणाए नाक़िस पुल ॼाणाए माना हैवी ट्रैफ़िक लाइ बंदि कई वई आहे, जंहिं सबबु न रुगो मुनारकी बंदि जे लाइ वेंदड़ पथर, रेती ऐं ॿियो लोह समेत ॿियो क़ीमती सामान उनजो बंदि थी वियो आहे। गॾोगॾु हितां जे माण्हुनि जो कारोबार मुकमल तौर ते मुतासिर थियो आहे ऐं उन्हनि खे वॾो धकु लॻी रहियो आहे। ॾिठो वञे त सिंध कोल अथॉरिटी वारा त उन जे अल्टरनेट में पासे में हिकिड़ी ॿी ठाहे रहिया आहिनि पुल, पर उन जो पुल जो बि कमु सुस्त रफ़्तारी सबबु जेको आहे मुनारकी कमु जो बंदि पियो आहे ऐं जेको ईंदड़ आबकलाणी मुंद में केॾी महिल ख़तरे जो सबबु बणिजी सघे थो। दरिया सिंध जो मुनारकी बंद सिजावल शहर खां सिर्फ़ु 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जंहिंजो कमु बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे सिजावल ज़िले जे जेके शहरी आहिनि उन पर एहतिजाज जारी आहे। उन चवण इहो आहे त कमु शुरू न करायो वियो त ईंदड़ 2 महीननि खां पोइ बारिशुनि जे करे वरी नुक़सान जो अंदेशो आहे ऐं घारे वारे हंधा पाणी जेको आहे शहर तरफ़ खाए सघे थो। ॻाल्हि ॿोल कयूं त मक़ामी समाजी अॻुवान सां, साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा सबब जो कमु बंदि करायो वियो आहे ऐं कहिड़ो नुक़सानु पहुचंदो कमु बंदि करण सां? साईं सिजावल जेको ज़िलो आहे हितां हींअर घारे जो अंदेशो आहे लॻी चुको आहे। इहो 2015 वारी जेको आयो पाणी इन में घारो लॻो त असीं ऐन मौक़े ते पुॻियासीं अधी रहनारासीं गॾिजी करे ऐं अहिड़ी सूरत हली ऐं ख़ुदा कयो पाणी लही वियो हलियो। जेकॾहिं पाणी मुकमल जी चढ़ियलु हुजे हा त ए सुधी हीअ असांजो जेको इलाइक़ो सिजावल शहर जेको इहो दरिया हुजे हा ऐं हाणे जेको हिते कमु पियो हले सो तमामु सुस्त रफ़्तार सां चीफ इंजीनियर जेको आहे थर्ड कोल अथॉरिटी जो उहो चवे थो त हिन पुल तां जेको सामान नौकारियो कमज़ोर आहे, वरी जेकॾहिं इरिगेशन वारा चवनि था त उहो पुल सही आहे। इहा हिते जे माण्हुनि सां ज़्यादती आहे, हीअ चकर आहे पैसे कमाइण जो ऐं असीं गवर्नमेंट खां इहा अपील था करियूं त इहो हिननि जो मसइलो हल करे ऐं पथर जल्द मां जल्द पुॼाए हिते कमु कयो वञे। जेकॾहिं न त सिजावल ज़िले में को बि माण्हू आबादी कोन करे सघंदो ऐं को बि ॿाहिरि जो माण्हू ज़मीन कोन वठंदो, छो त हर 10 साल खां पोइ या 20 साल खां पोइ ॿोॾि ईंदी। 88 में आई, वरी 2010 में आई, त ज़ाहिर माण्हू को सुठी जॻह बि कोन ठाहे सघंदो।
त इन जे करे असीं गवर्नमेंट खे चऊं था जल्द में जल्द कमु कयो वञे। असां आबादगारनि जो जाइपो आहे हिन ज़मीन ते, जेकॾहिं इहो असांखे वियो त पोइ असीं कंगाल थी रहंदासीं। तव्हां ॿुधायो त कहिड़ो नुक़सानु बचंदो बंद ते कमु बंदि थियण जे करे? साईं, बंद जो कमु बंदि थियण जे करे नुक़सानु को बि बचंदो कोन, जेके बि नुक़सानु हूंदो सभु थी वेंदो। असल में ॻाल्हि आहे त हीअ जेको पंहिंजो नूरा किश्ती हले पई पंहिंजो रोड्स खाते वारनि जो या इरिगेशन वारनि जो, इन जी असांखे त अञा ताईं का ख़बर कोन थी पए। बंद जा माहिर आया उहो बंद खे क्लियर करे विया आहिनि, इरिगेशन वारा चवंदा क्लियर आहिनि, रोड्स खाते वारा चवंदा बंद जेको सो डेमेज थियल आहे। त हाणे उनखे जेको सो इहो जवाबु ॾियणो आहे, पथर बंदि करे वियो आहे त ठेकेदार जो जेको ठीकु आहे उहो 3 अरब कुझु करोड़नि जो आहे, वॾो ठीकु आहे। ठेकेदार मुतबादल जॻह तां पथर आणे सघे थो, बंद जो कमु करे सघे थो। असांजो जेको पंहिंजो असांजा ख़दशा आहिनि त ठेकेदार या जेका इंसाम सभु मिली भगत जे हिकिड़े बुनियादनि ते हिते जे माण्हुनि खे तबाह ऐं बर्बादु करण जो हथु वठी साज़िश करे रहिया आहिनि। जेकॾहिं ठेकेदार कमु सही तरीक़े सां करे त ॿिए पासां मुतबादल रोडनि तां टनोमल खां हैदराबाद तां पथर आणे सघे थो, वॾो ठीकु आहे। तक़रीबन 3 अरब ऐं कुझु करोड़ 17 करोड़ या 20 करोड़ एतिरा आहिनि। त हाणे इन हवाले सां ठेकेदार बि जेको सो हुन में को दिलचस्पी कोन वठे, सभु पैसा बचाइण जे चकर में। रही ॻाल्हि जेका गवर्नमेंट जी, सो हीअ गवर्नमेंट त अंधनि ॿोड़नि ऐं गुंगनि जी आहे। हिते हिननि खां केतिरा मुतालबा कंदासीं। ऐं ख़ुदि के पार्टी सां तल रखां थो ऐं हिन जेको पंहिंजो बंदि बचाव कमेटी आहे हुनजो मेंबर बि आहियां। असां मुसलसल तक़रीबन जदोजहद ते हुआसीं। पहिरियां त बंदि जो कमु कोन बि हलियो। असां जेको सो हिकिड़ी पार्टी प्लेटफॉर्म तां हिते सिजावल में बुख हड़ताल कैंप आई, 2 ॾींहं मुसलसल बुख हड़ताल ते वेठासीं। असां इरिगेशन जा अमलदार आया, उन्हनि ॻाल्हियूं कयूं, बंदि विज़िट करायो, असां वियासीं, उन्हनि कमु स्टार्ट कयो। बसि तक़रीबन 4-5 ॾींहं कमु स्टार्ट थियो। 5 ॾींहं खां पोइ जेको बंदि पुल जो जवाबु ॼाणे बंदि कम खे हुते बंदि करे छॾियो। हाणे तव्हां ॾिसो त 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते बंदि मुकमल जोर थी चुकी आहे। हाणे पाणी में बाक़ी 2 महीना कोन्हे, बल्कि 1 महीनो रहियो आहे। 1 महीने में अंदरि जेकॾहिं पाणी अची वियो त हे त पंहिंजे पाण में पैसा न वेड़ा पिया आहिनि। हे त बंद खे ॿधी बि कोन सघंदा, बंदि ॿधी छा, पथर जी गाॾी बि कोन लही सघंदी। आउं सम्झां थो त सिजावल ज़िलो त ठहियो, पर बदीन ज़िले जा कुझु शहर कुझु इलाइक़ा हीअ जेको सो दरिया जी लपेट में अची वेंदा। असांजो सिंध गवर्नमेंट में त असांजो कोई एतमाद ई कोन्हे को। सिंध गवर्नमेंट उनखे छा चइजे। असांजो बसि जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जिन रायल शरीफ़ तमामु बहितरीनु ऐं ईमानदार माण्हू आहे, असांजो उन खां पुरज़ोर मुतालबो आहे त बराए महिरबानी बंदि जो कमु या हिन बंदि जे इंतज़ाम जेका आहे इन्हनि खे जेको सो कहिड़ी इन्हनि ते हिकिड़ी इन्वेस्टिगेशन कमेटी विहारे, इन्हनि ते जांच कराए, इन्हनि खे गिरफ़्तार करे जेल में करे हाणे बंदि जो कमु आहे जल्द सां जल्द पंहिंजो फाइनल करे असांजे हिन ज़िले जे माण्हुनि खे वॾी तबाही खां बचायूं। साईं, मुनारकी बंद में असां 2010 जी ॿुड़ी जॻह थी, उन में असां काफ़ी लोड़ियो आहे, असां काफ़ी नुक़सानु थियो। वठण सां गॾु असां बंदनि ते जेको सो राति ॾींहुं असां पहिरा ॾिना आहिनि ऐं असांजो काफ़ी जेको सो हुन में नुक़सानु थियो। असां पाण ख़ुदि हुन में कमु कयो आहे ऐं असीं जेको सो चाहियूं था त उन खां अॻु जेको सो नुक़सानु थियो आहे 18 ॿोॾि में, ऐं हाणे जेको सो ॿोॾाई हुन में बि असांजो काफ़ी सारो जेको सो नुक़सानु थियो। असां ख़ुदि बंदनि ते ड्यूटी पिया करियूं। असां इहो मुतालबो था करियूं हुकूमत खां त जल्द सां जल्द महिरबानी करे इहो कमु करायो वञे ऐं जेके बि साज़िशूं आहिनि उन्हनि खे ख़तमु कयूं वञनि। महिरबानी करे जल्द सां जल्द कमु करायो वञे त सॼे ज़िले जो मसइलो आहे ऐं उहो जल्दी हल करायो वञे। मुनारकी जे बंद ते कमु बंदि थियण जे हवाले खां त हितां शहरी छा था चवनि, ॻाल्हि ॿोल करियूं था मकामी शहर सां, साईं कहिड़ो नुक़सानु पवंदो मुनारकी जो कमु बंदि थियण करे? साईं, मुंहिंजे ख़्याल में त सॼो ज़िलो सिजावल तबाह थी वेंदो। जीअं पहिरीं 2010 में आयो, उन खां बाद में ॻोठाणा पंहिंजी मदद पाण सभु कमु कनि पिया ऐं जॾहिं बजट बि आहे, हर चीज़ आहे, उनजे बावजूदि कमु छो रोकियो वियो? कहिड़ी साज़िश जे करे कमु रोकियो? इहो त कमु थियणु खपे ऐं सभ खां ज़्यादा नुक़सानु आवाम जो थिए थो। गवर्नमेंट त सिर्फ़ु बिल पास करायो ऐं वेही था रहनि, पंहिंजे खाइण जे चकर में कमु बंदि करायो। बराए महिरबानी इहो कमु करायो वञे सही थींदो। मुनारकी बंदि जो कमु बंदि हुजण जे हवाले खां ॻाल्हि ॿोल करियूं था पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सिंध जे नायब सदर सैयद नसीर शाह चिराई सां। साईं तव्हां ॿुधायो त मुनारकी जो कमु बंदि थियो आहे, हुनजो कहिड़ा सबब आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिकिड़ो त सबबु वॾो इहो आहे त हुकूमत जी नाअहली आहे। इन जेकॾहिं हुकूमत अगरि दिलचस्पी सां कमु कराए त शायदि ही कमु न बंदि थिए ऐं हेतिरो वक़्तु बि कोन लॻे। 12 महीना थी विया आहिनि हिन कम खे। तव्हां ॾिसो ठट्टो सिजाल पुल ठहे पई, 12 महीने में केतिरी उन जी कंस्ट्रक्शन थी वई आहे। अगरि उन में छा आहे जो होॾां शायदि हुनजी लेन देन सही आहे, हिते लेन देन सही कोन्हे, सिर्फ़ु इन ई वजह सां इहो कमु बंदि कयो वियो आहे। ऐं हिन में ॿियो त जेको कमु थिए पियो तंहिंमां बि असीं मुतमिन न आहियूं। छाजे करे असांजे ज़िले खे ॿोड़ण जो वॾो अंदेशो आहे। जेकॾहिं बाक़ी 1 महीनो बतो आहे आप कल्याणी में, हिन खां पोइ दरिया में पाणी ईंदो। जेकॾहिं दरिया में पाणी अचे थो कमु कीअं थींदो ऐं हिन खां पोइ वॾा हिन में ख़दशा नज़र अची रहिया आहिनि। तव्हां जेके तव्हां हिते अफ़ताद आहिनि, तव्हां मतिलबु सरकार खे कयो आहे, कोई एहतिजाज कयो आहे असेंबली फ्लोर तां? बिल्कुलु, असांजे पंहिंजो सूबाई असेंबली जा मेंबर जेके आहिनि उन्हनि पंहिंजे हुते असेंबली में बि ॻाल्हायो आहे हिन बारे में। बाक़ी आऊं त ही मुंहिंजी तक़रीबन यूनियन लॻे थी जेकी डिस्ट्रिक्ट जो मेंबर चूंडियो आऊं, उन ई हद आहे। असांजे अञा कोई मीटिंग्स कोन थी आहे जिते हुन ॻाल्हि खयो वञे। बाक़ी तक़रीबन हर फ्लोर ते असां हुन ॻाल्हि खे प्रायोरिटी ॾिनी आहे, खयूं अॻु में।
मुनार की बंद जो मरमती कम बंद थियण जे वारे ॻाल्हि ॿोल कयूं था मक़ामी सहाफ़ी अब्दुल गफ़ूर पलेपुर सां से त ॿुधायो त कहिड़ो नुक़सानु थियो आहे कम बंदि थियण जे करे। साईं नुक़सान तव्हांखे छा ॿुधाईंदासीं, असल में नुक़सानु इहो आहे जो हिते जी बंदि जो कमु त केरु करण लाइ तयारी न आहे। हिते बंदि ते बंदि थियण जा कारण इहे आहिनि त हिते सियासी मदाख़लत जे करे सियासी वर जे अलाइको सियासी हिकिड़ो सम्झ त अलाइको थी वियो आहे ऐं हिन में जेके असुल लेन देन सॼी पैसे जी थी विया, पैसे जी जेको करप्शन करण जे करे जेको सॼो सिस्टम तव्हां ॾिसंदा हे मशीनूं सभु जेके बीठियूं सभु मिड़ी बीहारे छॾी अथनि ऐं इन्हनि मशीननि खे बीहारे करे ॾेखारण जे सूरत आहे ठेकेदारी सिस्टम कोन्हे। हिते सॼो कुझु जेको थिए पियो सो वायुमंडल जेको आहे पैसे जी करप्शन ऐं पंहिंजे पैसे खे लिकाइण जो आहे। कॾहिं ॿुधूं पिया त 3 अरब 19 करोड़, कॾहिं ॿुधूं था 5 अरब 19 करोड़। हाणे रुॻो पैसनि जी कमीशन खे वधाइण जो सिलसिलो आहे ऐं बाक़ी हिते असल में कमु थिए ई कोन थो। जेतिरे क़दुरु पुल जो कमु आहे त पुल खे बि 2008 में जेके थिया त उन ते बि 10 करोड़ जो ठीको थी चुको आहे। उनखे 10 करोड़ जे ठीके ते इहो कयो वियो, उन टाइम जी जेकी मॉनिटरिंग टीम हुई उन्हनि तस्दीक कई हुई त हिन पुल ते असीं जेको मरमती कमु करियूं था उनखे बहालीअ लाइ हिन जे 20 साल पुल खे अञा एक्सटेंशन जेको ॾेई सघूं था, पर उन 20 साल एक्सटेंशन खां जे वेंदे हिन 5 सालनि में पुल खे डैमेज कराए ॾिनो वियो आहे ऐं इहो कुझु बि कोन्हे, न पुल डैमेज आहे न बंदि जे लाइ आहे। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन पैसे खणण ऐं उन्हनि जी करप्शन जेके 2008 खां वठी 2015 ताईं जेकी थी आहे उनखे लिकाइण जे लाइ ऐं बंदि जेके मुनार की बंदि ते जेको हाणे पैसो आयो आहे उनखे खाइण जा तरीक़ा ॻोल्हीनि था। पोइ उनखे कॾहिं उनजो पुल जो बहानो, कॾहिं पाणी जो बहानो। हाणे तव्हांखे एतिरो ॿुधाईंदासीं 1.5 महीने खां पोइ आब कल्याण जी सीज़न ते शुरू थी थिए। आब कल्याण जी सीज़न शुरू थियण खां पोइ हीअ जेकी मिटी आहे सभु किरी वेंदी अंदरि, दरिया में पाणी ईंदो ऐं साॻी मिटी किरी वेंदी ऐं कमु थी कोन सघंदो। पोइ इहो ई चवंदा त बाबा दरिया में पथर बि पाए वियो ऐं मिटी बि खाए वियो, सभु शइ थी वई, असांखे वरी पैसा खपनि। हिते पैसे कमाइण खां सवाइ हिन मुल्क सां हिन क़ौम सां हिते सिंसियरिटी कंहिं में बि कोन्हे। हिते रुॻो सम्झ त मिटी का पंहिंजो पैसो खाओ ऐं दफ़न कराईंदा अचनि, ॿियो को सिलसिलो आहे ई कोन को। हिते का ॾिसे कोन था, हिते मुतासिर थींदो त मक़ामी माण्हू थींदो, मुतासिर थींदो सिजावल ज़िले जो माण्हू थींदो, मुतासिर थींदो बदीन ताईं माण्हू थींदो ऐं उहे हिते लखे माण्हू मुतासिर थींदा ऐं सवे एकड़ ते बीठा फसल ॿुॾंदा, शहरी मुतासिर थींदा, उन्हनि खे कंहिंखे अहसासु कोन्हे। असीं चऊं था त इहे बार बार हाई घोड़ा मीडिया बि कई आहे, सभु शइ कया। हिते जा जेके हुक्मरान धोरे आहिनि उन्ही खे बि गुज़ारिश कंदासीं त उहे बि अचनि हिन इलाइक़े जे लाइ कुझु आवाज़ उथारीनि, उन्हनि खे बि उहे भई मैदान वठनि, हे साॻिया जेके बीह करे ग्राउंड वठनि या जेके असेंबली में पंहिंजो आवाज़ उथारीनि। पर असां ताईं अञा ताईं अहिड़ी का ॻाल्हि ॿुधी कोन को असेंबली में वियो जेको या किथे का आवाज़ु उथारियो वियो हुजे। त इहा सूरत हाल आहे हिते सिजावल जी। ॿुधायो त इम्कानी ॿोॾी सूरत में सिजावल ज़िले केतिरो नुक़सानु पहुचंदो, छाकाणि त हीउ ज़िलो लहिवारो आहे, त तव्हांजे ख़्याल में पाणी जो रुख कहिड़े पासे वेंदो ऐं कहिड़े क़िस्म जा अंदेशा आहिनि तव्हांखे? हिन में असल में जेको मुनार की बंदि आहे इहो दरिया जी सीर चई वेंदी आहे। हिते तव्हां ॾिसंदा त हिते 200 फुट ऊनो हिकिड़ो कुन सॼो वेंदो आहे। हिते 200 फुट ऊनो कुन थींदो आहे जेको दरिया जी सीर आहे। ख़ुदा न ख़ासि जेकॾहिं हितां खां दरिया जी जेकॾहिं को शगाफ़ पढ़ी सघे थो, को बोड जो को जा दरिया टुटी सघे थो, बंदि टुटी त दरिया जो रुख हिन पासे थींदो, ॿियो पासो वठी ईंदो, असुलु दरिया ख़तमु थी वेंदो। पोइ हीअ हितां खां इहो रुख वञी गोला अची ते बीहंदो त सिजावल ज़िलो त मुकमल तबाह थींदो। पर बदीन जेको आहे से इहो सवाइ बदीन शहर जे बाक़ी इलाइक़ो सॼो तबाही में ईंदो ऐं उन में लखे इंसाननि जी ज़िंदगियूं आहिनि, उन सां गॾु केतिरा जानवरनि, बीठल फसल आहिनि ऐं उन सां गॾोगॾु केतिरे इलाइक़े जेके कारखाना आहिनि, दीवान शुगर मिल आहे, लाड शुगर मिल आहे ऐं केतिरा ॿिया बि जेके हिते सनतूं आहिनि जेके तबाही थी वेंदियूं ऐं इहो थींदो त मुकमल तौर ते तबाही खां सवाइ ॿियो का बि शइ नज़र न ईंदी। जी मुनार की बंदि जो मरमती कमु बंदि हुजण जे करे सिजावल जी शहरनि पर एहतियात जारी आहे। सिजावल शहरनि खे ख़दशो आहे त हिते आबकराणी मौसम वेझो हुजण जे करे कंहिं वक़्तु को बि नुक़सानु थी सघे थो। ज़रूरु हिन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार दिलचस्पी वठी हिन बंदि जो कमु शुरू कराए त जीअं सिजावल जे शहरनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ॿियो टाइम ठटो।